नंबर 8, सहारी सॼे जो सॼी बरकत आहे, तंहिं करे तव्हां न छॾिजो, चाहे ईअं ई थिए जो पाणीअ जो हिकु ढुक पी वठो। बेशक अल्लाह अज़्ज़ वजल ऐं उन जा फ़रिश्ता रहमत मोकिलींदा आहिनि सहरी करण वारनि ते। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, सल्लल्लाहु तआला अलैहि वाली वसल्लम जी हिननि तमामु फ़रमाननि मां असांखे इहो ई दर्स मिलियो त सहरी असांजे लाइ हिकु अज़ीम नेमत आहे, जंहिंसां बेशुमार जिस्मानी ऐं रूहानी फ़ाइदा हासिल थींदा आहिनि। इन्हीअ लाइ पाण सगोरन सल्लल्लाहु तआला अलैहि वाली वसल्लम इन खे मुबारक नाश्तो चयो आहे। जीअं त नंबर 9 में हज़रत सैयदना इरबाज़ बिन सारिया रज़ी अल्लाहु तआला अन्हु बयानु कनि था त हिकु भेरे रमज़ानुल मुबारक में रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वाली वसल्लम मूंखे पाण सां गॾु सहरी खाइण जे लाइ घुरायो ऐं फरमायाऊं, अचो मुबारक नाश्ते जे लाइ। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।